हुसैन के सामने आपने हाफिज का नाम क्यों लिखा है? ये तो बाबा जी रहमतुल्लाह अलैह में चाहिए हो सही जो को असा काजन जो दरवाजो बंद कयो आ इनन दलालन जे सत नस्लन ताई इनन जो सूर इनन के रांदो तैयारी मौलविन छा करे वेदो ही मौलवी हु कोनन के जे डीजल ते हलना है ही हजरत पीर इब्राहिम जान सरंदी रहमतुल्लाह अलैह जा दर्जा गुलाम है ही इमाम रब्बानी जे दर्जा गुलाम है ही रोजे तनी रहमतुल्लाह अलैह जे दर्जा गुलाम है ही गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जे दर्जा गुलाम है ही जनमल मैदान लगाइंदा तो इंशाअल्लाह तवाजा तदा वेड़जी विंदा दीन तख्त ते अची विंदो ऐं यो ताजदार खत्म नबूवत जो नारो लॻो हिते न वो सदर पाकिस्तान जी कुर्सी ते वेही उते नारो लगाइंदासी ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत हाने दिन में शाह साहब बचे ओदमन तौर साउंड हो जाई इन में जाने चाह मा प्यारो वो चिलम मिलम प्यारो जागे असा उमर को रोजी पोचू पोई पोया नारो तो भला हां तो नारो ना लाए जा नारो असा पानी गाइंदासी इंशाअल्लाह अजीज हजरत नबी करीम अलैहि सलातो वसलाम जो दीन तख्त ते आणनो आ इन जे करे तहरीक लबैक पाकिस्तान मैदान अमल में आई आ इन जो किरदार गुफ्तार सबनी जो तवा के इल्म है इन जी जान तवा के है इन जो तजर्बो तवा के है जी 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 हजरत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह का वठी हजरत खादिम हुसैन नदवी रहमतुल्लाह अलैह ताई जेके उलमा गुजरिया उन्हनि सभनी जो निचोड़ तहरीक लबैक जे उन मंशूर के अंदर मौजूद है इस्लाम पाकिस्तान है अवाम ही मु गुफ्तगू जी शुरुआत में तवा के सख्त लफ्ज इन करे बुधाया तो तवा के अंदाजो थी वने हलो तो तवा जो जेको जेका मुलाकात थे पी केड़े मानू सा थे पई ए केड़ी तबे जो मानू है हां तवा बा आवाज बुलंद खंदा पेशानी सा बिल्कुल भले मूड में खिलंदे कुडंदे मायूसी चेहरे ते न होजे परेशानी चेहरे ते न होजे ऐ थकावट चेहरे ते न होजे खंदा पेशानी सा महबूब जी दरबार में तवा दुरूद पढ़ो हाजिरी लगायो तो असा पांजी हाजिरी ते लगायो सभई गजी करे ॾाढे आवाज में दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आल बैतिहि अजमईन। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालो इरशाद फरमायो व मिनल नास मन यत्तखिदु मिन दूनिल्लाहि अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। हथ मथे करे जो सुभान अल्लाह उचरी वारा तू भी हथ मथे करे जो सुभान अल्लाह। मां तो मीरपुर खास में आयो आया शाह साहब हुता का भावलपुर में 10 कलाक जो पंध करे आयो वरी हियर वापसी उनके भावलपुर वणो है ए उते वनी यजीद जे तरफा दाखिल चल कोर्ट में केस जो मुकाबलो करनो है। हजरत मौलाना मुफ्ती साहब वाकयात बयान पे कया त एकड़ी जंग में मुजाहिद कैद थी वया हल्या ए उन जे मथा चौकीदार मुकर्रर कयो वियो हलियो। अल्हम्दुलिल्लाह ये वाकयात असा जे पढ़ंदा हुआसी लेकिन अमीरुल मुजाहिदीन अल्लामा खादिम हुसैन रज़वी जे जन्मल उन काफिले में आया सी असा के जेलन में विधो वियो असा जे मथा में सिपाही विहारिया विया ए इयो चयो वियो त ई खतरनाक मौलवी आहिन इनन जे मथा कड़ी नजर रखनी है। वो ये जेके वाकयात मुफ्ती साहब किताबन में तवा के बुधाया पे अल्हम्दुलिल्लाह तहरीक लबैक जे मुजाहिदन अमलन उए कैद खाना कटे ए कुफर जे उन दलालन के यो जवाब दिनो त हम कल भी अपने नबी का नारा लगाते थे आज भी अपने नबी का नारा लगाते हैं और कयामत तक ताजदार खत्म नबूवत का नारा लगाते रहेंगे। हजरत मुफ्ती साहब फरमायो तो बाय बारी वही उनमें मुजाहिद के लाथो यो हलो तवा के वजीराबाद वारो धरनो देखारिया हलो तवा के फैजाबाद वारो धरनो देखारिया ही हिन दौर जे उन दजालन जी गाल आए इनन जे मथा तेजाब भी छुलायो वियो इनन जे मथा शेल भी छुलाया वया इनन जे मथा मुजाहिदा हेलीकॉप्टर में रॉकेट फायर कया वया मगर ही अहले सुन्नत जा मुजाहिद ही लबैक जा मुजाहिद वो तारीख न जेका तवा किताबन में पढ़ी अमलन रोड जे मथा हालियर उन तेजाब
निज़ाम जे मथां पैर रखिया तॾहिं ख़बर पई बाबा जी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो ओ मौलवियो जेॾीमहिल गुल वसंदा आहिनि ओॾीमहिल सभई लबैक जा नारा हणंदा आहिनि जेॾीमहिल नोटनि जी घोर थींदी आहे सभई नारा वॼाईंदा आहिनि लबैक या रसूल अल्लाह जी सदा ते आवाज़ बुलंद कंदा आहिनि ए लबैक जा मुजाहिदो फायर हलनि पिया गोलियूं हलनि पियूं शेल हलनि पिया इन में छा मूड आहे त पोइ फारूक उल हसन रहमतुल्लाह अलैह फरमायो त इंज बि सजण वाह वाह इंज बि सजण वाह वाह माना जेकॾहिं स्टेज ते वेंदासीं तॾहिं बि लबैक या रसूल अल्लाह जा नारा हणंदासूं जे जेल में वेंदासूं तॾहिं बि लबैक या रसूल अल्लाह जा नारा हणंदासूं जे फांसीअ जे तख़्ते ते आयासूं त गाज़ी मुमताज़ क़ादरी वांगुरु तख़्ते ते बीही करे उते बि नारो हणंदासीं ताजदार ख़त्म नबूवत अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालो इरशाद फरमायो त हिन दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा इंसान रहनि था केतिरनि क़िस्मनि जा जागो पिया ब्रेक ते पेर न ॾियो अञा गुफ़्तगू हलंदी असल ख़तीब अञा पियो आहे मां त उनजो माना ख़लीफ़ो आहियां या उनजो सोबत ये शागिर्द आहियां हिन दुनिया में अल्लाह तबारक व तआला फरमायो ॿिनि क़िस्मनि जा इंसान आहिनि उन मां हिकिड़ो तबको उहो आहे وَمِنَ النَّاسِ مَن يَتَّخِذُ مِن دُونِ اللَّهِ أَندَادًا يُحِبُّونَهُمْ كَحُبِّ اللَّهِ जन मां अल्लाह खे छॾे करे मुंहिंजे गैर जी मोहब्बत पंहिंजे दिल में पैदा कई थियण त ईअं घुर्जे हा त हिननि जे दिल में मां अल्लाह जी मोहब्बत हुजे हा मुझे दीन जी मोहब्बत हुजे हा मुझे कुरान जी मोहब्बत हुजे हा मुझे शरीयत जी मोहब्बत हुजे हा मुझे महबूब नबी जी मोहब्बत हुजे हा हिकिड़ो तबको उहो जे पंहिंजे दिल में मुझे गैर खे वसायो मूंखे छॾे ॾिनो ऐं ॿियो तबको वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह पर जेके ईमान वारा आहिनि उन्हनि जे दिल ते जेॾी महिल तव्हां नज़र विझंदो त ईमान वारे जे दिल में अल्लाह जी मोहब्बत बि नज़र ईंदी ऐं मदीने वारे मीर जी मोहब्बत बि नज़र ईंदी ही आहे आयत जो आसान लफ़्ज़ में हो इल्मी माशाअल्लाह स्टेज ते उस्तादुल उलमा मौजूद आहिनि जन हज़ारे सवे शागिर्दनि खे अल्हम्दुलिल्लाह कुरान शरीफ जो तर्जुमो सेखारियो इल्मु पढ़ायूं उन्हनि जे साम्हूं